पासे अपडेट कंदा हलूं। मिठी जी पांचा कॉलोनी निवासी बारो कैलाश मेघवाड़ पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। मिठी जी पांचा कॉलोनी निवासी बारो कैलाश मेघवाड़ पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। बारो मज़दूरी लाइ शहर लाइ निकितो त वापसि घर न मोटियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। मिठी जी पांचा कॉलोनी निवासी बारो कैलाश मेघवाड़ पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। बारो मज़दूरी लाइ शहर लाइ निकितो त वापसि घर न मोटियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मिठी जी पांचा कॉलोनी निवासी बारो कैलाश मेघवाड़ पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ वज़ीर खां। जी एजाज़ अपडेट कजो। जी बिल्कुल मिठी शहर की पांचा कॉलोनी में पुरस्कार नमूने पे 12 साल बाड़ो कैलाश नाजो मेघवाड़ जो है वो गुम थी वियो है। 2 ॾींहंनि खां इहो बाड़ो जो है वो पंहिंजे घरां निकितो मज़दूरी लाइ मिठी शहर में कंहिं दुकान से मज़दूरी करण लाइ वापसि न मोटियो आहे। उन खां पोइ वारसनि पारां उनजो अगवा जो शक जो है वो ज़ाहिर कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे उनजा वारस जेके आहिनि तव्हांखे ॿुधाइनि किशन मेघवाड़ उहो हिते तव्हां वटि पहुतो आहे। उन चयो आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, पर हीउ बाड़ो जेको आहे उनजी माउ जेका आहे अॻ में फौत थी वई आहे। उनजो पीउ जेको आहे उहो मज़दूरी कंदो आहे ऐं हीउ बाड़ो पंहिंजो घर जो गाॾो हलाइण लाइ शहर में मज़दूरी करण लाइ निकितो आहे त हू पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे महिरबानी जी अपडेट करण लाइ।